अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मुंहिंजो ठीकु ठाक हूंदो। कराचीअ जो फ्रॉड सऊदी अरब ताईं पुॼी वियो आहे। कहिड़ो फ्रॉड? अचो त मां तव्हांखे ॿुधायां थो। असां कराचीअ में घुमणु वेंदा आहियूं सदर मार्केट में, ऐं उते कुझु माण्हू बीठा हूंदा आहिनि ऐं इशारे सां सॾु कंदा आहिनि। जॾहिं उन्हनि जे वेझो वञो त चवंदा आहिनि तव्हांजी हीअ अखियुनि जे हेठां जेके आहिनि से दाग आहिनि या छायूं वग़ैरह आहिनि, उन्हनि जी असां तव्हांखे दवा ठाहे ॾींदासीं गारंटीअ सां। पोइ उनजी ॻाल्हियुनि में जॾहिं माण्हू अची वेंदो आहे, उन्हनि वटि वेंदो आहे त उन्हनि वटि 5-6 बरनियूं हूंदियूं आहिनि या 7-8 बरनियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि नंढड़ी चमची हूंदी आहे, चवंदा आहिनि फ़ी चमची हेतिरा पैसनि जे हिसाब सां। पोइ हिकिड़ी बरनीअ मां 10-12 15 चमचियूं करे दवा ठाहे जॾहिं पूरी कंदा आहिनि त उनजो बिल ठहंदा 5,000 6,000 ऐं लाज़िम वठणी पइजी वेंदी आहे। छो जो उहो चवंदा आहिनि त तव्हां जेको आहे दवा ठहिराई आहे ऐं हाणे ध्यानु थी वई, हाणे तव्हांखे वठणी पवंदी। जेकॾहिं को माण्हू न कंदो आहे त फॾो फसाद थी वेंदो आहे। ईअं ई सऊदी अरब जे शहर जिद्दा में सूकल बलद में हिकु दोस्त मूंसां ॻाल्हि कई त चई यार मां वञा पोइ पियो, ईअं हिकिड़े बंगालीअ मूंखे सॾु कयो ऐं मूंखे चईं त यार तुंहिंजा वार ॾाढा छणंदा पिया, हिते तमामु बहितरीनु ऐं प्यारो तेल ठाहे था ॾियनि, देसी नुस्ख़ो आहे, हल त तोखे हली ठाराए ॾियां। केरु थो ठाहे? पाकिस्तानी हिकिड़ो तव्हांजा पाकिस्तान जो ज़बरदस्त तेल आहे, वार किरणु बंदि थी विया आहिनि, मुंहिंजा बि किरणु बंदि थी विया। मां हुन ॻाल्हियुनि में अची मां हुते पहुतुमि त हुन जेको आहे सो 2-3 तेल मिक्स करे हिकिड़ो तेल जी शीशी मूंखे ठाहे ॾिनी, 550 रियाल जी थी वई। फॾो फसाद थियणु शुरू थी वियो त छा मसइलो आहे? हुन चयो त मां जो अंदाज़ो इहो हुयो त घटि खां घटि 100-150 में तेल ठाहे ॾींदो, 550 रियाल जो तेल थी वियो। 550 रियाल तक़रीबन पाकिस्तानी 40-45 हज़ार थी विया। सो मां हुनखे चयो मूंखे न खपे, हिते जहिड़ो थी वियो असांजो शुरू थी वियो घटि वधि ॻाल्हाइणु। उहो चए तोखे वठिणो पवंदो, मां चयो मूंखे न वठिणो पवंदो, मां न वठंदुमि। ऐं तूं में हणणा मां वीडियो भरणु शुरू कयुमि। हुनजो बदमाशी कनि पिया बंगाली, उहो बटर गॾु थी विया। अजनबी हुआसीं, जेकॾहिं को सऊदी हुजे हा त कमु ख़राबु हुजे। अची मूंखे ॿोली बि अचे पई, 2-3 सऊदी बीठा, मां हुननि खे ॿुधायमि ईअं, हाणे मूंखे 550 रियाल जो तेल थो ॾे, मूंखे नथो खपे। पोइ कंदे कराईंदे वीचारनि माण्हुनि जेको आहे फ़ैसिलो कयो ऐं 150 रियाल में मूंखे उहो तेल खणणो पइजी वियो। पोइ बि चई नुक़सानु, पोइ बि पाकिस्तानी 10,000 तक़रीबन थी विया। सो इहो फ्रॉड अॼु वरी मां हिकिड़ो वीडियो ॾिठुमि, उन में पंहिंजो जेको आहे सो रियाज़ शहर में ईअं फ्रॉड थिए थो वारनि जे तेल जे हिसाब सां। सो घणनि दोस्तनि खे जेको आहे सो गुज़ारिश कंदुमि जेके सऊदी अरब जिद्दा में रहनि था पिया ऐं सूकल बलद में, कॾहिं बि अहिड़ो को वाक़ियो थिए त बाबा मोहतात रहो, ठग आहिनि, इहो ठगनि जो टोलो आहे, तव्हांखे लुटण जी कोशिशि कंदा। हे हमरा असांजो त हिनखे ॿोली अचे पई जो अहिड़ियूं ॻाल्हियूं कई जान छुटी हुअसि।